थी लर्जी थरथिल्या आसमान पर करह हुई कान हुयो निजारो नीह जो जो त दोस्त को आए दादला दोस्त को है दादला तो मुँह बमारा खासन खलीलन के तो सख्तियों सहाए अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे पर उन यमज भी आहे का उन्हीं का हाल असरार जी। खुदा से पूछ लो खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की फरिश्तों से पूछ लो क्या अजमत है हुसैन की फरिश्तों से पूछ लो क्या अजमत है हुसैन की फूलों से पूछ लो क्या खुशबू मेरे हुसैन की करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की अगर फिर भी यकीन न आए जाके यजीदियों से पूछ लो क्या ताकत है मेरे हुसैन की। मुअज़्ज़ज़ सामीन किराम सैयद सादात उलमाए किराम जमी मुझे महबूब मदीने वारे मीर जा गुलामो आशिको करीम रब जा बांधड़ो अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह जे ज़ात तव्हां ऐं असां जे मथां करम करे ख़ास मेहरबानी करे लखन मां न करोड़न मां न पर पंहिंजे अणखुट मखलूक मां तव्हां असां खे बख्शिश जे लाइ मुझे करीम रब चूंडियो आहे। जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। छो त हीअ महफ़िल सियासत जी महफ़िल कोन्हे हीअ महफ़िल कंहिंजे ज़ाती कंहिं मिल्कियत जी महफ़िल कोन्हे कंहिंखे राज़ी ऐं नाराज़ करण जी महफ़िल कोन्हे हीअ महफ़िल त फ़क़त हिकिड़ी नियत सां सजाई वई आहे त असां पंहिंजी निस्बत जो ताल्लुक पंहिंजे करीम रब जे दरबार में फ़रिश्तनि जे गवाहीअ सां हिन फ़र्श ते वेही करे करीम रब जे दरबार में अर्ज़ड़ो करे पंहिंजे निस्बत जो इज़हार कयूं त या अल्लाह जहिड़ा आहियूं तहिड़ा पर आहियूं तुंहिंजे महबूब ऐं उन जे बचड़नि जा। या निस्बत खुदा खे ॾाढी सुहिणी लॻंदी आहे। जीअं असांजे मोहतरम दोस्त सवेल तव्हांखे हदीस मुबारक पढ़ी ॿुधाई तर्जुमो ॿुधायो लेकिन मां फ़क़ीर माण्हू आहियां तॾहिं त यको ख़ामोश वेठो हुउसि पंहिंजी सभु कंहिं मर्ज़ी कई पर बसि एतिरो अर्ज़ु कंदुसि त जिथे बि हिन फ़क़ीर खे घुरायो हिकिड़ी शइ ज़हन में ज़रूरु रखो बार बार ॿुधाईंदो आहियां हिकु त मां गवर्नमेंट जो मुलाज़िम आहियां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी ड्यूटीअ जो पाबंद भी आहे अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह पंधड़ो भी ॾाढो परे आहे
जेकॾहिं 3 कलाक होॾहूं 3 कलाक हेॾहूं वरी तव्हां बि यको देरि विहारींदव त पोइ तकलीफ़ ई त थींदी न। थोरो ख़्यालु कंदव त ख़ुशी थींदी, न कंदव त पोइ हाणे आमदन बि इरादतन रफ़्तन बि इजाज़तन, इहो त ईअं थींदो। अज़ीज़ दोस्तो, तवजह कयो, इन काइनात जो ख़ालिक केरु आहे? ॻाल्हाईंदा अचो, ख़ालिक केरु आहे? मालिक केरु आहे? पैदा कंदड़ केरु आहे? ज़िंदगी मौत जो मालिक केरु आहे? इज़त ऐं ज़िल्लत कंहिंजे हथ में आहे? दिलनि जा राज़ केरु ॼाणंदो आहे? चओ उहो मुंहिंजो करीम रब, जंहिंजे हुकुम खां सवा कख बि न चुरंदो आहे। उहो केरु आहे? चओ मुंहिंजो करीम रब आहे, जंहिं करीम जे रब जे हुकुम खां सवा कख बि न चुरंदो आहे। त पोइ हिन बाजारा जे झांगारा जे जबलनि में तूं पाण ई कोन आयो आहीं, करीम रब जे हुकुम सां तोखे हिते पहुचायो आहे। उन करीम रब लखनि करोड़नि मां तोखे पंहिंजे यादि लाइ चूंडियो आहे। केॾो न ख़ुशि नसीब आहीं। जेकॾहिं इलाइक़े जो को रईस लिस्ट में जन माण्हुनि जा नाला लिखंदो आहे, जेकॾहिं DPO साहिबु पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे मुंहिंजा दोस्त ऑफिसरनि मां कंहिंजा नाला लिखंदो, पर जेकॾहिं कंहिं वीचारा जेके इंतिहाई हेठे क्लास जा मुलाज़िम आहिनि उन्हनि जा नाला लिखंदो, उन्हनि खे केॾी ख़ुशी थींदी। असांजा अॼु DPO साहिब नाला लिखिया आहिनि। उहे मुंहिंजा मिठड़ा भाउ, हे दुनिया जूं कुर्सियूं त अचण ऐं वञण वारियूं, पना फाटण वारा, पर तोखे कहिड़ी मुबारक ॾियां, अॼु तुंहिंजो उन लिस्ट में नालो मुंहिंजे करीम रब लिखियो आहे, जेका लिस्ट ख़ुदा खे बि प्यारी आहे त ख़ुदा जे महबूब खे बि प्यारी आहे। दलील क़ुरान जो ॾींदो हां। अल्हम्दुलिल्लाह, ज़मीन ते ज़िक्र जी महफ़िल सजाइण वारो तव्हां सां रब खे ॾिठो आहे? चओ त कोन ॾिठो आहे। तव्हां सां मां कंहिं ॾिठो आहे रब खे? अदा ॻाल्हि कोन ॾिठो आहे। अण ॾिठो ईमान आंदो अथव न? अण ॾिठो ईमान आंदो अथव न? इंशाअल्लाह ताला जेके 2-3 मिंट ॻाल्हियूं कबियूं, ॾाढियूं दिलि वारियूं ऐं रूह वारियूं इस्लाह वारियूं ॻाल्हियूं कबियूं, मोहब्बत ऐं इश्क वारियूं ॻाल्हियूं कबियूं। अण ॾिठो ईमान आंदो अथऊं। पोइ जॾहिं आधीअ जो उथी रोंदा हूं, कंहिंजे आॾो चओ अल्लाह जे आॾो, ॾिसी पोइ रोंदा हूं या अण ॾिठो रोंदा हूं? जवाबु ॾियो। अण ॾिठे रोंदा हूं, अण ॾिठे सनड़ा कंदा हूं। कहिड़े यकीन सां पक्का त जंहिंखे असां न ॾिठो आहे उहो आहे असां सां गॾु। बेशक जो असां न ॾिठो आहे पर आहे असां सां गॾु। पोइ तोखे कंहिं ॿुधायो त तोसां गॾु आहे? जो कंहिं ॿिए न ॿुधायो, मदीने जे मीर ॿुधायो। ॿिए कंहिं न ॿुधायो आहे पर मदीने जे मीर ॿुधायो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मदीने जे मीर छा ॿुधायो आहे? जो उन सुहिणे करीम रब जो क़ुरान कलाम पढ़ी ॿुधायो आहे त इन्नल्लज़ीन यख़्शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। कलाम मुझे करीम रब जो, ज़ुबान मुझे सुने मुस्तफ़ा जी। कलाम रब्बुल आलमीन जो आ, ज़ुबान मुझे महबूब रहमतल लिल आलमीन जी आ। कलाम नाज़ुल करण वारो भी सच्चो आ, त उन जो कलाम पढ़ी ॿुधाइण वारो भी सच्चो आ। अज़ीज़ दोस्त, उन करीम रब पंहिंजे कलाम में फरमायो, बेशक उहे माण्हू जेके अण ॾिठो मां करीम रब खां डिॼंदा,
कॾहिं रोअंदा हल, कॾहिं ॾकंदा हल, कॾहिं सिसकियूं भरींदा हल, कॾहिं उमेदूं रखी मुरकंदा हल। करीम रब फरमायो जेको अण ॾिठो सौदो कंदो आ, मां रब ऐलान थो कयां लहुम मग़फ़िरतुन। पहिरों मां अल्लाह उन जे लाइ ऐलान थो फरमायां त मां करीम रब उन जे गुनाहनि खे मुआफ़ करे थो छॾियां। मता सोची त अण ॾिठो ईमान आंदो थम पर अलाए छा थींदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बेनियाज़ रब जे प्यार ॾे निहार। उन करीम रब रुगी एतिरो ऐलान न कयो त तोखे मुआफ़ कयो थम, उन खां अॻियां बि मुंहिंजे अल्लाह फरमायो छो त ख़ुदा फरमाए थो मुआफ़ करण मां अल्लाह ला काई वॾी ॻाल्हि नाहे। तुझा गुनाह जबलन खां घणा हुजनि, ज़मीन आसमान भरे छॾी, तोखे पंहिंजो पलव जी कुंड बि ख़ाली नज़र न अचे, पर पोइ बि मुंहिंजो ख़ुदा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे फरमाईंदो आहे, ओ मुंहिंजा पुनल जी मुंहिंजा करीम रब पंहिंजे आशिकनि ग़ुलामनि खे ॿुधा, न ख़ुदा तो मुस्तफ़ा सां लेखो कयो आहे, न तुझे न झांगारा में रहण ग़रीबनि सां लेखो कयो। अज़ीज़ाने मन गुनाहकारनि गुनाहनि खे ॾिसी जेॾी महिल रोअण शुरू कयो, ॾकण शुरू कयो, डिॼण शुरू कयो त छा थींदो? मुंहिंजे करीम रब जे रहमत खे जोश आयो। छा खे जोश आयो? ॻाल्हि ॻाल्हि छा खे जोश आयो? रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा, जैक कतरा मिल जावे मैनू ते बढ़ जावे कम मेरा। जी सदा है कलंदर जे नगरीअ में वेठो है, अल्लाह वारनि जी सदा है, उन्हनि जी सदा है। रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा, जैक कतरा मिल जावे मैनू ते बढ़ जावे कम मेरा। क्योंकि घर में वेखा अमला पल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले, जे मैं वेखा रहमत रब दी जो पल्ले पल्ले पल्ले। छो त अल्लाह वारनि क़ुरान पढ़ियो, न रुगी पढ़ियो आहे पर परूड़ियो बि आहे। उन्हनि अल्लाह जे सालिहनि सुहिणे क़ुरान करीम जी तिलावत कई आहे, अल्लाह जे सालिह सुहिणे क़ुरान करीम जी परूड़ बि कई आहे। उन्हनि खे ख़बर आहे त मुंहिंजो ख़ुदा जॾहिं महिरबानियूं कंदो आहे, ऐबन ॾे कोन ॾिसंदो आहे, गुनाहन ॾे कोन ॾिसंदो आहे, इबादतुन ॾे बि कोन ॾिसंदो आहे। ॾिसंदो आहे त मुंहिंजो ख़ुदा रुगी निस्बत ॾे ॾिसंदो आहे। बेनियाज़ रब अगर इबादतुन ते, रियाज़तुन ते, हम्दो सना ते, तस्बीहात ते जेकॾहिं रुगी बख्शे हाँ,
त पो 6 करोड़ साल जी इबादत हिकड़े सेकंड में खत्म कोन करे हाँ अजीजा ने मल उन मुझे सोने करीम रब कायनात के बुधायो कायनात वारो इबादत मां रब के बणदी जरूर हम तो सना मां खुदा के बणदी जरूर मगर बणदी उन्हन जिया जेके हम तो सना निस्बत सा करे मां रब जे दरबार में पेश कंदा हने अल्लाह जो कुरान अर्ज पे कयम तिलावत पे कयम त अल्लाह मुझे महबूब के फरमायो ओ मुझा महबूब इन झांगारा जे जबलन जे विच में रहन वारन आशिकन के ओ मुझा महबूब तू कुरान करीम जी तिलावत कर कोन को तुझो गुलाम पैगाम खणी पहुंचाइंदो उनन के मुझे कलाम जो आयतों पढ़ी बुधाइंदो त उनन जे जिंदगी जा दुख लही वींदा बेनियाज़ रब फरमायो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा अल्लाह जो कुरान पढ़िम छा पढ़ियो अल्लाह जो सुनो कुरान पढ़ियुम खबर थई त मुझे रब फरमायो चाहे हाने सौली सिंधी में तो बुधाई बुध मुझे बेनियाज रब पांजे रहमत जो ऐलान कदे कहे मथा जो पांजे महबूब जे गुलामन जे मथा अल्लाह जे ज़ात खुदा त आदम जो बिया इब्राहिम अलैहिस्सलाम जो बिया उन जे उम्मत जो बिया इस्माइल अलैहिस्सलाम जे उम्मत जो खुदा भी सागियो मुझा दोस्त मूसा कलीमुल्लाह जे उम्मत जो खुदा भी सागियो ईसा रूहुल्लाह जे उम्मत जो खुदा भी सागियो तो जो असा जो भी खुदा उहो आ मगर अल्लाह जो कुरान पढ़ंदे खुदा त सागियो आ पर अल्लाह जे प्यार जो अंदाज हिते बियो आ हुते बियो आ सोच मुसलमान खुदा सागियो आ अंबिया के खुदा मोकिलियो मखलूक खुदा जिया पैदा खुदा कयो मगर अंदाज अलग अलग छोवा मुझा दोस्त बच्चा सब मिठा हुंदा हन पर को एड़ो दाणो हुंदो आ जेको जेड़ो दुनिया में कोई को न हुंदो आ मुझे बेनियाज़ रब मुझे मदीने जे मीर के फरमायो ओ मुझा महबूब न तो साले खो न तुझे गुलामन साले खो कहजे करे कुर्ब थियो गालाए त सही दिल खोले गालाए मुसलमान अज तार बेड़ो करियो है मुझा पुनल तुझे करे गम दर्द व्या बारो भरियो है मुझा दिल भर तुझे करे न त छा बिलाल छा करम वहवा सकी तुझी सका न त छा बिलाल छा करम वहवा सकी तुझी सका वहवा सकी तुझी सका हबशी मगर मौला घुरियो मुझा पिरी चौथ
हुजे काथे बिलाल जड़ो जंग जे रहण वारो सादड़ो रंग जो कारड़ो खानदान में गरीब मिस्कीन मुंहिंजा दोस्त जेके कोई न सुञाणे पर महबूब सां नींहुं लाथई काबे जे छित ते चढ़ी पियो अज़ान अचनि अज़ीज़ दोस्तो मूंखे ख़बर आहे त अॼु 7 मुहर्रम जी रात आहे इंशाअल्लाह ताला 7 मुहर्रम खां ही शुरू कंदुमि लेकिन पहिरीं फ़क़ीर माण्हू आहे मूंखे पंहिंजे दिल सां कुझु चवण ॾे अर्ज़ पे कयुमि क़ुरान जी तिलावत कयुमि तर्जुमो रहिजी वियो तर्जुमो करण पियो चाहियां त मुंहिंजे अल्लाह फरमायो महबूबा जी मुंहिंजा करीम रब इन जबलनि में रहंदड़ मोहब्बत वारनि सादड़नि माण्हुनि खे चओ यादि रखी छॾिजां बेशक तो वटि इल्मु घणो नाहे परवाह नाहे तो वटि दौलत घणी नाहे परवाह नाहे मिस्कीन ही त छा थी पियो सच त इहो आहे तूं मिस्कीन नाही तूं त अमीर आहीं मिस्कीन उहो आहे जंहिंजो सीनो मुंहिंजे मुस्तफ़ा जे मोहब्बत खां ख़ाली आहे अमीर उहो आहे जंहिंजे अंदर में मुंहिंजे मदीने वारे मीर जो प्यार मौजूद आहे सच थो चवे गौर सां ॿुध अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो ओ अल्लाह जे थोरनि नेमतुनि ते राज़ी थियण वारा बेशक तो वटि बंगला नाहिनि पहाड़न में तुंजा घरड़ा हन मींह कदे वसियो त फसल थियो न त तू ही तू लगी पईया मुंजा दोस्त अजीज मालड़े ते गुजर करण वारा दुनिया जो वडियूं नेमतूं तो वट बेशक ना हन वडा तो वट बंगला ना हन एसियूं ना हन कारियूं ना हन लेकिन मुंजा दोस्त फिक्र न कर ओ मुंजा दोस्त फिक्र न कर छो त मुंजो खुदा बेनियाज़ अल्लाह जे ज़ात बा बरकात जी निगाह इन दुनिया ऐं दौलत ते न होंदिया मुझे करीम रब जी निगाह तुझे दिल जे मथों होंदिया छो त मुझा दोस्त अजीज ए दुनिया जो नुमाइशों ए दुनिया जो आसाइशों आराइशों ये सब दुनिया में होंदियूं कब्र में को न हलंदियूं कब्र में मिलंदो त महबूब मदीने जो यार मिलंदो तो तोखे मुबारक तू छो गरीब रही तू खुश नसीब रही ओ मुझा दोस्त अजीज मौजू यको तवील थी विंदो इन करे मां मौजू के जल्द में सिमेटे वापस मोटा बस आयत जो तर्जुमो करे ऐं मां मोटा छो त 12 बजे खां पोइ कंहिं भी सूरत में मां प्रोग्राम कंदो ही न आहियां इरादो हुयो त जो 2 कलाक ॻाल्हाईंदो पर शायद खुदा के इहा ॻाल्हि क़बूल नाहे जेतिरो खुदा चवरायो क़ुरान करीम जो तर्जुमो ॿुध मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो पांजे महबूब जे गुनहगार उम्मत के इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा ओ मुझा महबूबा पांजे गुलामन के बुधा बस तेरे एतिरिया रुगी तौबा करणो इनन जो कम्मा पो ॾिस त मां रब तुंहिंजे करे कीअं थो बेड़ा पार करे छॾिया सौलो सौदो सफ़ा सौलो सौदो अगर जे कदे कूड़ हणंदो हई अॼु तौबा कर मौला बस कयम मुझा दोस्त अगर कंहिंजो हक खाईंदो हई तौबा कर जो मौला बस कयम अगर ठगी कंदो हई जो मौला बस कयम अगर गिला कंदो हई जो मौला बस कयम अगर शराब खुदा कंदो न पींदो हूंदे अगर पींदो हई जो मौला बस कयम अल्लाह जे ज़ात तोखे उम्मीद आहे इंशाअल्लाह व्याज खां पनाह में रखियो हूंदो अगर इहो असर थई त चो मौला बस कयम मुझो रब तो फरमाए रुगी तौबा करण तुझो कम त मुझो रब तो फरमाए जॾहिं तू तौबा कंदे पोइ मां खुदा छा कंदुसि क़ुरान ॿुध अल्लाह फरमाए तो तू तौबा कंदे मुझा मौला मूं तौबा कई मूंखे मुआफ़ कर मुझो अल्लाह तो फरमाए न रुगी मां तोखे मुआफ़ कंदो मैं फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात बेनियाज़ रब तो फरमाए जॾहिं मुझो बानड़ो तौबा कंदो आ रोंदो आ चवंदो आ या अल्लाह ख्वार है
बदकार हैं, डूबे हुए जिल्लत में है, कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। जॾहिं मुझे महबूब जे दामन में छुपी करे मां अल्लाह का माफ़ियूं घुरंदो आ, मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आ मां अल्लाह जो रहमत वारो दरिया छुली पवंदो आ। कीअं छुलंदो आ? रब न खबे कुल्हे ते केर वेठा आहिनि, चो गुनाहनि जो दफ़्तर लिखण वारा केर वेठा आहिनि, गुनाहनि जो दफ़्तर लिखण वारा सॼे कुल्हे ते केर वेठा आहिनि, चो नेकिन जो दफ़्तर लिखण वारा मुंहिंजो रब थो फरमाए मां अल्लाह ऐलान कंदो हां उन शख़्स जे लाइ जेको तौबह कंदो आहे पर सची तौबह, ठगीअ वारी तौबह न, सची तौबह कंदो आहे मां अल्लाह उन जे उम्र खे को न ॾिसंदो आहे त 80 साल जो कुराड़ो आहे या 10 सालनि जो जवान आहे, मां अल्लाह उन जे गुनाहनि खे को न ॾिसंदो आहे त लखो गुनाह कया अथई या 50,000, मां अल्लाह उन जे ज़ात खे को न ॾिसंदो आहे, रंग खे को न ॾिसंदो आहे, नस्ल खे को न ॾिसंदो आहे, बसि मां ख़ुदा त एतिरो ॾिसंदो आहे त हुन जे नियत में सचाई आहे या न आहे, मां ख़ुदा एतिरो ॾिसंदो आहियां त हिन जी निस्बत मुंहिंजे मुस्तफ़ा सां आहे या न आहे। जेकॾहिं निस्बत मुस्तफ़ा में अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो आहे, रब तो फरमाए फौरन मां खबे कुल्हे जे मलाइकनि खे हुकुम कंदो हां जेके गुनाह लिखे वेठा, रब फरमाईंदो इन जा दफ़्तर खोलियो, मौला हे त गुनाहगार आशिक राज पर 1 लख गुनाहनि जो दफ़्तर में लिखियो पियो आहे, मुंहिंजो रब फरमाईंदो आहे त 1 लख गुनाह करण वारो, मगर अॼु मां अल्लाह जे दरबार में मुंहिंजे महबूब जे दामन में हथड़ा विझी सची तौबह कई थई, इहो लख गुनाह जल्दी ड्राहियो, हिन निड्राहे बस कयो, मुंहिंजे रब सॼे कुल्हे जे मलाइकनि खे चयो 1 लख सवाबनि जो हेॾे लिखी छॾियो। रुॻी माफ़ी न मिली पर माफ़ीअ सां गॾु जेतिरा गुनाह माफ़ थिया ओतिरियूं नेकियूं बि कंहिं ॾिनियूं, गला कंहिं ॾिनियूं। पोइ अॼु रब तौबह जो मौक़ो ॾिनो अथई, तौबह कोन कंदे? तौबह कर, ज़िंदगीअ जे मथां कोई भरोसो न अथई मुस्लमान, आदम इहो अथई ज़िंदगीअ जो हिस्सो, कुझु बि कमु कोन ईंदी सवाइ निस्बत जे, निस्बत वारो हूंदे त इंशाअल्लाह हिते बि तुंहिंजो बेड़ो पार आहे, हुते बि तुंहिंजो बेड़ो पार आहे। अल्लाह फरमायो रुॻी गुनाह मुआफ़ न कया मई, जेतिरा गुनाह करे आई मुआफ़ भी कया मई, एतिरियूं नेकियूं भी ॾिनियूं मई, पर अल्लाह फरमाए थो वकानल्लाहु गफूरर रहीमा, मां अल्लाह जो शान रुॻी इहो थो रही आहे त तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾियमि ऐं तोखे सवाब ॾेई छॾियमि, मां अञा बि बख़्शींदड़ बि आहियां, रहम कंदड़ बि आहियां, घुरंदो वञ त झोल भरे ॾेई छॾियमि। अल्लाह जे दरबार में जॾहिं न ही मौक़ो मिलई, ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त ऐ अल्लाह जा बाना, जॾहिं न तुंहिंजूं अखिड़ियूं रब ॾींदो, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगर गुनाहन जे कसरत जे करे तुंहिंजूं अखिड़ियूं आलियूं न थियूं हन, पर पंहिंजे दिल ॾे ख़्याल कर, अगर तुंहिंजे दिल में एहसास निदामत पैदा थियो आहे, गुनाहन खां बेज़ारी थी आहे, पक सम्झ त अल्लाह जी रहमत तोखे घेरे वई आहे, घुरंदो वञ रब तोखे ॾींदो वेंदो। सभिनी दर्दन जो हल, सभिनी परेशानियुनि जो हल। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर चई मां मोटां, लतीफ़ सरकार फरमायो छाला वञी छो, सुभान अल्लाह, तोखे असांखे चई जेल में सूर पे भॼ तावीज़न वारे ॾे, कंध में सूर पे भॼ तावीज़न वारे ॾे, छाला वञी छो अदा तूं बेली थी तबियन जो, सुभान अल्लाह, वठ जो कंझक करीम रब जी जग जो वाली जो, सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां,
रुकी ही नज़र कंदे सुने उस्मान मरवंदी जे मुकबरे जे मथा पवंदई ख़बर पवंदई पाण त लालन जो लाला पर मुझा दोस्त जेको सदन जो गुलाम आ उन भी दुनिया के महवे हैरत करे छड़ियो हो मौजू मटण कोन तो चाहे मोटी दुम बस एतरी तबलीग करे तो के चयम त गुनाहन का तौबा कर रब मोक्यो दिनो थे चो अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी चो अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्ल ज़ंबिन व अतूबु इलैहि मुझा मौला मुखे माफ कर मुझा मौला मुखे मुआफ कर अल्लाहुम्मा गफिर लिजमील मुमिनीन वल मुमिनात मौला तमाम ईमान वारन मर्दन ऐं ईमान वारन औरतुन के मुआफ कर पो वरी चो अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा ओ मुझा मौला मुझे अब्बे अम्मा ते इए रहम कर जिए नंढड़े लाकू हुनन मुंह ते रहम कयो इंशाअल्लाह ताला मुझो रब तुझो दुआऊं कबूल फरमाइंदो अज रात छाजिया 7 मुहर्रम हराम छाजी रात गाला गाला छाजी रात छो त हाणे मौजू ते मोटा पियो 7 मुहर्रम हराम जी रात खुदा कायनात जे ज़र्रे ज़र्रे का वाक़िफ़ आहे या नाहे जवाब दे खुदा डायरेक्ट भी दींदो आ खुदा कहजे वसीले सां भी दींदो आ खुदा दींदो आ ॾियण वारो केर आ गला गला ॾियण वारो केर आ चंद मुंहिंजा दोस्त सेकंडनि जे अंदर तोखे तफ़सील में वञण जे बजाय ॿुधाई तो दुनिया में हिकड़ा ओहे माण्हू जेके डायरेक्ट खुदा खां वठंदा आहिनि खुदा उन्हनि खे ॾींदो बि आहे ऐं ॾेई बि रहियो खुदा उन्हनि खे ॾींदो बि आहे ऐं ॾेई बि रहियो आहे ऐं दुनिया में अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके पंहिंजे अल्लाह जे दरबार मां वठंदा ज़रूर आहिनि घुरंदा ज़रूर आहिनि पर डायरेक्ट न वसीले में हथड़ा विझी चवंदा न मौला हिन यार जे सदके अता फरमाए ॾींदो खुदा उन्हनि खे भी आहे लेकिन तुंहिंजो ख्याल काॾे वियो मां तोखे वरी मोटायां थो पोइ हिते दुनिया जे अंदर मजूसी खुदा का डायरेक्ट घुरंदा हन केर गाला गाला केर मुर्तद मजूसी या जेके भी मुझा दोस्त नबी के कहीं भी नबी के न मञीदा हन उहे डायरेक्ट सब कुछ घुरंदा हन पर जेके कहीं भी नबी के मञीदा हन उन्हनि के ख़बरात जेकी कुछ मिलियो आ असांखे ॾिनो मुझे खुदा हे दरवाजे नबी जे ता मिलियो कंहिंजे दर ता मिलियो आ नबी जे दर ता मिलियो आ छो त अल्लाह जो इरफान मिलियो आ त दरवाजे मुस्तफ़ा ता तो असांखे मिलियो आ त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखी छॾ सहाबा हुजन या आले रसूल हुजन उन्हनि जी अज़मत ॿुधाइण वारो केर आ जवाब ने केर चो रसूलुल्लाह आ कहीं तोखे ॿुधायो त मां इल्म जो शहर हां ऐं अली उन जो दरवाज़ो आ जवाब दे कहीं तोखे ॿुधायो जवाब दे चो मदीने जे मीर ॿुधायो कहीं तोखे ॿुधायो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त जेको मुंहिंजे हसन ऐं हुसैन सां प्यार कंदो उन ॼण मां मुस्तफ़ा सां प्यार कयो ऐं जेको मूं सां प्यार कंदो सीगो बदिलजी वियो खुदा वरी उन सां प्यार कंदो जेको मुझे हसन हुसैन सां प्यार कंदो उन ॼण त मूंसां प्यार कयो हुअण त ईअं घुर्जे हा त जेको मूंसां प्यार करे उन ॼण त खुदा सां प्यार कयो पर मुझे मुस्तफ़ा ईअं न फरमायो मुझे करीम आका फरमायो जंहिं मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो उन ॼण त मां मुस्तफ़ा सां प्यार कयो ऐं जंहिं मूंसां प्यार कयो मुंहिंजो खुदा वरी उन सां प्यार कंदो यानी जेको बि काइनात में चाहे तो त मुंहिंजो रब मूंसां प्यार करे उनके हसन हुसैन सां प्यार करणो पवंदो खुदा पाण ही उन सां प्यार कंदो पर हाणे प्यार जो अंदाज़ बयान करणो आहे इनखे त प्यार जी दावा त सभु को करे पियो त मां भी प्यार थो कयां मां भी आशिक हां अॼु हदीस ऐं क़ुरान ऐं तारीख़ के आॾो रखी करे मुंहिंजा दोस्त ॻाल्हि खे वधाईंदासीं त इमाम हसन हुसैन अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा अम्मा खातून जन्नत
मुझा दोस्त अजीज मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेके पंज तन पाक बुधाया हन अज भला सिर्फ उते फिलहाल मां हला उन्हनि पंज तन पाक जे मोहब्बत जी दावात सब को करे पियो पर हकीकत में उन जो हकदार केर उन के बयान करो। सत मुहर्रम जी रात सुबह जो 7 मुहर्रम जे सुबह जो काफिलो हसनैन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो रोकण वारो केरा जवाब जो गालाइंदा चो छो तो हर साल 7 मुहर्रम जो प्रोग्राम थींदड़ा न हाणे गालाइंदा चो मूंसां तकड़ो तो हलंदा गालाइंदा चो 7 मुहर्रम ते पानी करे का बंद थियो आ गाला गाला करे का बंद थियो आ बंद करण वारो केरा गाला गाला जवाब दियो ये धुक्का न हणो न इहाई त असां सुन्ननि जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बदकिस्मती न चवां छो त हेड़नि प्रोग्रामनि में बदकिस्मत कोन ईंदा आहिनि इहे चवां असां सुन्ननि जी हा सुस्ती आहे भला थोरो सवाल खे यू टर्न थो ॾियां मुंहिंजे इमाम हुसैन जो काफ़िलो रोकण वारो केरु आहे हिकिड़े माण्हू ॿुधायो जेको मथे वेठो आहे तव्हां सभु चुप आहियो ॿुधो कोन अथव बाक़ी कान ॿुधी अथव ॻाल्हि न ॿुधी अथव त ॿुधो मुंहिंजे इमाम आली मक़ाम जो रस्तो रोकण वारो केरु आहे चो हुर्रा गला गला केरा रस्ते में रुकावट पहिरी विझण वारो केरा चो हुर्रा काफ़िले के रोकण वारो केरा चो हुर्रा इब्तदा करण वारो केरा चो हुर्रा मुंहिंजा दोस्त यज़ीदी हवारीन जे हुक्मन ते अमल करे रस्ते में पहुंचण वारो पहिरो केरा काफ़िलो वठी चो हुर्रा अच त 7 मुहर्रम ते जंहिं शुरूआत कई आहे मां तोखे उन जे जड़ ते पहुचाया त इहो हुर आहे के इहो हुर आहे केर छो त हुर माना आज़ाद थियल कम डिगाइन वारा पे थो करे नालो अजीब आहे ॻाल्हि कहिड़ी आहे छो त इहा त तोखे ख़बर आहे त कदमनि में किरी पियो मुआफ़ी बि मिली लेकिन अॼु त मां तोखे इब्तिदा में वठी हलां सुहिणे अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा तोखे गरम कया मां तोखे गरम थियण जी ज़रूरत आहे शुक्र अदा कर यार अली दे लाना दा बण जा खिदमतगार अली दे लाला दा बण जा खिदमतगार अली दे लाला दा अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह जन्नत तेनू मिलवेसी ए रब दी सो जन्नत तेनू मिलवेसी ए रब दी सो दिल में रख ले प्यार अली दे लाला दा दिल में रख ले प्यार अली दे लाला दा बण जा खिदमतगार अली दे लाला दा बण जा खिदमतगार अली दे लाला दा महसूस कयां पोइ बहराड़ीअ जा माण्हू उर्दू घटि थी अचे पर हे शाइर चवण ॾियो अज़ीज़ाने मन हर घर दे दरवाज़े रात नो बंद होंदे हर घर दे दरवाजे रात नु बंद होंदे सदा खुला दरबार अली दे लाला दा सदा खुला दरबार अली दे लाला दा बण जा खिदमतगार अली दे लाला दा अखियां तापश बाबुसू में रखदा सुन्नी जो अकीदो ॿुधो सुन्नी कहिड़ो जो दिल पर दस्तगीर जो गुलाम अखियां तापश बाबुसू में रखदा अखियां तापश
वुज़ू मैं रखदा क्योंकि करना है दीदार अली दे लाला दा बड़ जा खिदमतगार अली दे लाला दा अजीज़ा ने मन अर्ज पे कयूं त हुर केरा कूफे मां कहिड़े शहर मां जवाब दे कोन ॾिनी ॻाल्हि जवाब दे न तोखां नारो हणाया न तोखां ढारो हणाया जवाब दे कहिड़े शहर मां कूफे जे शहर मां मुझे दिलबर इमाम हसन साईं ऐं मुझे दिलबर इमाम हुसैन साईं सुणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे खिदमत में अर्ज कयो छो त दुनिया जे तारीख़ जी सॼी दुनिया खे ख़बर आ त दिलबर अलीउल मुर्तज़ा खे खिलाफत मिलण खां बाद थोरो टाइम मदीने जे शहर में बर्दाश्त कयो वियो मुंहिंजो सुहिणो अली कूफे रवानो थी वियो कूफे में रहंदे करे मुझे महबूब अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जे दरबार में सुणे हसन ऐं हुसैन अर्ज कयो ओ असांजा दिलबर बाबा इजाजत दे ॾाढी सिक लगी आ त वञी नाने जे रोज़े जो सलाम पढ़ी अचूं किथों जो सलाम पढ़ी अचूं कंहिंखे अर्ज कयूं पंहिंजे दिलबर बाबा के मुझे सुने अलीउल मुर्तज़ा शेर खुदा सुने इमाम हसन दे निहारी दे फरमायो बच्चा हसन जी मुझा बाबा सोना बच्चा हसन तो के खबर आ त मुझो दिलबर बचड़ो हुसैन ॾाढो तबीयत जो नाज़ुका उन बर्दाश्त करे कोन सघंदो रस्ते में वठी वञी थो पर मां बाबा सां वाइदो कर त मुझे हुसैन के उन लगण कोन ॾींदे अज़ीज़ा ने मन गौर कर छो त जेको बाबो ॻाल्हाए रहियो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वेठो त कूफे में आ पर उन जी निगाह काइनात जे ज़र्रे ज़र्रे में मौजूद आ छो त रुगी अली नाहे पर अली ओहो आ जह शहर जो जह इल्म जो शहर मुझो मुस्तफा अली उन जो दरवाजो आ मुझे मुस्तफा जे इल्म जी हद कंहिंखे ई ख़बर काने हिकु खुदा जाने ॿियो मुझो महबूब मुस्तफा जाने सोने शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम पंहिंजे निगाह ख़ास फरमायो बच्चा हसन जी मुझा दिलबर बाबा वञो ज़रूर मगर मुझे बचड़े हुसैन जे उन जो ख्याल कजा ॾाढो नाज़ुक बचड़ो आ उन बर्दाश्त कोन करे सघंदो आ मुंहिंजा बाबा फिक्र न कर कूफे मां निकिरंदा आहिनि सफ़र कंदे कंदे अज़ीज़ा ने मन जंहिं वक़्त में कंहिं झंगल जे अहिड़े इलाइक़े में पहुचनि था अल्लाह जा सब हिकमतूं अल्लाह जूं मिड़ई कुदरतूं पाणी जेॾी महिल मुकी थो वञे मुंहिंजो सुहिणो हुसैन पंहिंजे दिलबर भाउ हसन ॾे नियारे फरमाईंदो आहे अदा हसन जी मुंहिंजा भाउ हुसैन तोखे ख़बर आ त मुंहिंजे बाबा तोखे ताकीद कयो हो त मुंहिंजे बचड़े हुसैन खे उञ लॻण न ॾिजां मांखे उञ लॻण वारी आ पाणीअ जी ज़रूरत पवण वारी आ तो वटि पाणी मौजूद कोन्हे जल्द में पाणीअ जो इंतज़ाम कर मुझे सुणे हसन पाक फरमायो अदा ज़रूर इंतज़ाम तो कयां थोरो अॻिते हलिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ का वसंदी महसूस थी आवाज़ ॾिनो वियो दरवाज़ो खड़कायो वियो अंदरां वॾड़ी उमिरि जी कुराणी निकिरंदी आ जीअं निकिरंदी आ निगाह पवंदी आ रड़कंदी आ ओ झूना ॿाहिरि निकिरी आ कंहिंखे सॾु कंदी आ छो त अकेला ज़ाल ऐं मुड़ुस घर में रहंदा हुआ अकेला रहंदा हुआ औलाद जा सिकायल हुया ओ झूनड़ा ओ मुझे जिंदगीअ जा साथी ॿाहिरि निकिरी आ
जवाब थो दे छा चे कया चवे थी अचो अचे ॾिस त सही चवे थो छा ॾिसां हेॾी वॾी ज़िंदगी गुज़री वई आ सब कुछ ॾिठो आ छा रहियल आ जेको ॾिसां चवे थी हलिया हलिया तो ॾींहं जो सिज भी ॾिठो हूंदो चई ॾिठो थम चई रात जो चंड भी ॾिठो हूंदो चई ॾिठो थम चई हिकिड़ो ॾींहं जो ॾिठो हूंदई हिकिड़ो रात जो ॾिठो हूंदे अॼु ॿाहिरि निकिरी आ ॾिस कीअं करीम रब सिज ऐं चंड खे हिकिड़े टाइम ते तुंहिंजे दरड़े ते बीहारे छॾियो आ कुराड़ो हैरत में पंहिंजी चवे तो झूनी चवी छा थी चवे थी निकिरी त आ कुराड़ो निकिरी आयो चोॾींहं जे चंड खां वधीक कारीअ जे मझंद जे मुंहिंजा दोस्त आब ऐं ताब जे जलवन खां वधीक हसनैन करीमैन ते निगाह पई आ कंधड़ो झुकी वियो ज़ाल मुड़स कंधड़ो हेठि करे ओ शहज़ादो असांजे लाइ कहिड़ी ख़िदमत आ मुंहिंजे सोणे हसन फरमायो थोड़ी पाणीअ जी ज़रूरत आ छा जी ज़रूरत आ गला छा जी ज़रूरत आ करबला में भी ज़िक्र पाणीअ जो हसनैन करीमैन जे ज़िंदगीअ में भी ज़िक्र पाणीअ जो जिथे बंदि कयो वियो ते ज़िक्र पाणीअ जो ओ गयूर मुस्लमान झांकारा जे जबलनि में रहण वारा कॾहिं गौर कयो अथई ज़िंदगीअ जे लाइ रुॻी पाणी कोन हूंदो आहे ज़िंदगीअ में त मानी बि खपंदी आहे भाॼी बि खपंदी आहे सालण बि खपंदो आहे लस्सी बि खपंदी आहे खीर बि खपंदो आहे रुॻी पाणी कोन खपंदो आहे मगर पूरी मुंहिंजा दोस्त करबला जी तारीख़ हुजे या हसनैन करीमैन जी तारीख़ में निहार कॾहिं बि कंहिंखां घुरियो आहे त फ़क़ति पाणी घुरियो आहे ॿुधाए त छो घुरियो आहे इहो वॾो सवाल थे जंहिंजो जवाब ॿुध मानी फ़क़ीर घुरंदो आहे भाॼी फ़क़ीर घुरंदो आहे पेट में बुखा फ़क़ीर चवंदो अल्लाह जे नाले ते मानी दे अल्लाह जे नाले ते भाॼी दे यादि रखी छॾिजां मानी फ़क़ीर घुरंदो आहे मगर पाणी मुसाफ़िर घुरंदो आहे मानी केरु घुरंदो आहे चओ फ़क़ीर घुरंदो आहे मुझो दिल पर हसन ऐं हुसैन फ़क़ीर नाहिन शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन बादशाह भी पाण मालिक भी पाण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पूरी तारीख़ अॻिते वठी हलां मुंहिंजा दोस्त पाणी जेॾी महिल घुरियो कुराड़ी अंदर वई कुराड़ो अंदर वियो चवेस तो ॻाल्हि ॿुध हेड़ा भाग वरी क़िस्मत ते चई कुराड़ा छा तो समझी चई मन जी मुराद सजी ज़िंदगी औलाद जा सिकायल हो दौलत भी आ सब कुछ आ पर अंगणन ते तरह काने बचड़ो कोने हेड़ा जवान वरी भागन ते ज़ाल मुड़स पाणी खणी आया हथड़ा बधी बीठा मुझे सोने हुसैन निहारे पंहिंजे अदा हसन के चयो अदा पाणी हे पी इस्तेमाल कयो मुझे हुसैन उन ज़ाल मुड़स जे चेहरे ॾे निहारियो लजपाल हुसैन निहारे फरमायो अदा हसन लगे तो त हिननि जे अंदर में को सवाल हली रहियो आहे लजपाल हुसैन निहारे फरमायो हिननि जे अंदर में को सवाल हली रहियो आहे कुराड़ी रोअण में शुरू थी चे हा मुंहिंजा चोलीअ जे चंड खां सुहिणा मां त सिकायल आहियां कुराड़ो सिस्किन में पइजी चे हा मुंहिंजा दिल पर असां त सिकायल आहियूं सवाल त अंदर में आहे कहिड़ो सवाल आहे झोलड़ी खणी बीही रहिया त असां तव्हां खां तारुफ़ कोन था पुछो पर तव्हांजे चेहरे जो कनेक्शन अर्श मुअल्ला सां कढियो पियो आहे हाणे असांजो सवाल आहे हिकिड़े पुटड़े जा सवाली असांजी झोलड़ी खाली सोना हुसैन सुभान अल्लाह मुझे दिल पर हुसैन लजपाल हुसैन निहारे उन कुराड़ीअ खे चयो अल्लाह ताला जल्द तोखे पुटड़ो ॾींदो छा फरमायो
गला गला छा फरमायो ॻाल्हाईंदो त पोइ मां अॻिते हलां छा फरमायो अल्लाह ताला तोखे जल्द पुटड़ो ॾींदो हालांकि हमराह बि सफ़ा कुराड़ो आहे ऐं जीजड़ी बि सफ़ा कुराड़ी आहे हसनैन करीमैन ॾिसनि था पिया पोइ बि चयो अल्लाह तोखे जल्द पुटड़ो ॾींदो काइनात खे मुंहिंजे हसनैन करीमैन मैसेज ॾिनो अल्लाह सबबनि जो मोहताज न आहे ख़ुदा सबब पाण पैदा करे छॾींदो आहे अल्लाह सबबन जो मोहताज नाहे बिना अबे अम्मा जे आदम के पैदा करे छॾे काई मुश्किल उन जे आॾो नाहे वरी आदम अलैहिस्सलाम जे पासीरनि मां ॾाढी हवा के पैदा करे काई मुश्किल उन जे आॾो नाहे वरी बिना पीउ जे बीबी मरियम के पुटड़ो ॾेई ईसा नबीअ जे सूरत में दुनिया ते आणे काई उन जे आॾो मुश्किल ॻाल्हि नाहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जाबिर जा दुनिया के छदे वियल बचड़ा ओहे कुठल बचड़ा खुदा के पहुतल बचड़ा महबूब जे दावत जो बहानो कराए दस्तरखान ते मुस्तफा करीम के बेहारे वाह मुझा करीम मुस्तफा निहारिन था जाबिर अज तुझा बचड़ा नजर को न था जन आका खेडण विया होंदा सलाम तो इन सहाबा जे मोहब्बत के ॾिसो मुसलमानो बचड़ा पई रब के प्यारा थी विया मगर अखिन में लुड़क न था अचन महबूब मेहमान थी आया हन मता असांजे अखिड़िन में लुड़क ॾिसी करे महबूबन के को रंज पहुंचे बचड़ा ॿई कुर्बान मगर महबूबन के रंज जो तसव्वुर नथो थे महबूब वरी फरंदो जाबिर काॾे विया महबूब अचण वारा हूंदा मुंहिंजो आका खे त ख़ुदा जॾहिं पंहिंजो इल्म आलिमुल ग़ैब ख़ुदा है जॾहिं आलिमुल ग़ैब ख़ुदा पंहिंजी ज़ात ई ॻुझी कान रखी त काइनात में कहिड़ी शइ मुंहिंजे मुस्तफा का ॻुझी होंदी मुझे करीम मुस्तफा फरमायो ठीक आ भला जे उन जे अचण में देर आ त पोइ असां बि तेसी कोन था खाऊं अचन त पोइ असां बि गॾिजी था जुबाने मुस्तफा मां ये पाक लफ्ज़ निकरी वया इतरे में मुंहिंजा दोस्त जाबिर जे अखियुनि मां लुड़क लड़ी आया या रसूल अल्लाह हे त हीअं थी विया मुंहिंजे आका फरमायो खणी आ अची विया हथड़ा खजी विया दस्तरखान ते खाधो न खाधो जवाब दे त पोइ मूंखे चवण दे हदीस मुझे करीम आका जी जमी उलमा कहिड़े भी मर्तबे फिक्र वारा हुजन इनकार को न हूंदो मुझे करीम आका फरमायो जॾहिं बानो अल्लाह जे इश्क में खुदा जे मोहब्बत में पंहिंजे पाण खे अल्लाह जे ज़ात में फना करे छॾींदो आ जुबान उन जी हूंदी आ कलाम मुझे खुदा जो हूंदो आ हथड़ा उन जा हूंदा हन ताकत मुझे खुदा जी हुंदी आ अखिड़ियूं उन जूं हूंदियूं हन निगाह मुझे खुदा जी हुंदी आ कदम उन जा हूंदा हन मोटा मदद मुझे रब जी हुंदी आ जॾहिं अल्लाह जो को बांधड़ो अल्लाह जो ज़ाकिर बांधड़ो अगर जुबान मां कढे त रब पूरी करे हिन जगह ते रुगी ज़ाकिर बांधड़ा नाहिन पर वॾा सौदागर हन जन सौदा करे चुका है मुझा दोस्त अजीज तवील न वना टाइम मुख्तसरा घणी टिड़ी भी दो प्रोग्राम गाल रहजी न वने हसनैन करीमैन दुआ करे निकता वाह कुराड़ी कुराड़ा उन्हनि बि उन महले पंहिंजा हिंदोरा ठाहण शुरू कया त ॼाण दातार बचड़ो ॾिनो लेकिन जॾहिं हसनैन करीमैन हलन था ओहा कुराड़ी कुराड़ो चवन था सोहणा दुनिया जो दस्तूर आ जिता कुछ मिलंदो आ उनखे मिठाई जरूर ॾिबी आ तव्हां त अजनबी आयो काथे तव्हां सां मिलूं मुंहिंजे दिलबर हुसैन फरमायो अल्लाह तोखे बचड़ो ॾे सिधो मदीने हलियो अचिजा सुभान अल्लाह काथे हलियो अचिजा गला काथे हलियो अचिजा सोहणे अलीअ जो घरड़ो अचे पुछजा हुसैन जो नालो अचे पुछजा पर नालो तू न रखी अचिजा नालो असीं पाण रखंदासीं
अल्लाह जे कुदरत सा उन कुराड़ीअ खे अल्लाह बचड़ो अता फरमायो। ओहो बचड़ो खणी मदीने पाक में पहुता, हसनैन करीमैन जे दरबार में पहुता। मुझे सुने इमाम आली मकाम उन जो नालड़ो पाण रखियो हुर्र। छा रखियो? गल गल छा रखियो? नालड़ो रखी करे उन कुराड़ीअ खे वसीयत कयो, जॾहिं हे बचड़ो तुंहिंजो जवान थे उनखे हिकिड़ी वसीयत कजां। आका कहिड़ी वसीयत कयां? उनखे ॿुधाइजां त अगरि को काफ़िलो हुजे त कंहिं बि काफ़िले जो पाणी न रोकिजां, कंहिं बि काफ़िले जो पाणी न रोकिजां। अगर तोखां बचड़ो पुछे त अम्मा इएं छो थी चवीं, उनखे जवाब ॾिजां पाणीअ जे एवज़ मिलियल आहे, इन करे कंहिंजो पाणी न रोकिजां। जॾहिं 7 मुहर्रम जो दिहाड़ो थींदो आहे, हुर्र मुंहिंजे दिलबर हुसैन जे आॾो ईंदो आहे, अचे अर्ज कंदो आहे, सवाल कंदो आहे, दिलबर हुसैन या बैयत कबूल या झेड़ो कबूल? मुझो हुसैन मुर्की निहारींदो आहे। हुर्र कम अज कम तुझे मुंह मां इहो सवाल करण कोन थो ठहे। जॾहिं हुर जे कननि ते मुंहिंजे दिलबर हुसैन जा इहे लफ़्ज़ पिया, रातियूं बि गुज़रनि पयूं, ॾींहं बि गुज़रनि पिया, समझे पियो त ॻाल्हि त वॾी आहे, पर यादि न पई अचे ॻाल्हि कहिड़ी करे छॾी आहे। अल्लाह जे महबूब जे बचड़े जंहिं वक़्त में मुंहिंजा दोस्त 10 मुहर्रमुल हराम जो ॾिहाड़ो आयो, मुंहिंजे इमाम आली मकाम हुज्जत जो ख़ुतबो पेश कंदे, हुज्जत जो ख़ुतबो पढ़ंदे करे, इन करे त मतां को सुभाणे महबूब जे दरबार में दाही थी करे चवे, सुहिणा असांखे त ख़बर ई कान हुई, अलाए छा थी वियो। मुंहिंजे इमाम आली मकाम उहो हुज्जत जो ख़ुतबो पेश कंदे जेॾी महिल तारुफ़ करायो, हेॾा मुंहिंजो दिलबर हुसैन तारुफ़ कराए रहियो आहे, होॾां हुर जे आॾो अमड़ जी तस्वीर ऐं उहा वसीयत घुमी रही आहे। देर कान थी, लश्करनि मां हिकिड़ो निकिरी आयो, जवाब ॾियो। निकिरी आयो, काॾे आयो? जो कदमनि में आयो। छा में आयो? 3 ॾींहं नाजाइज़ियूं कंदो आयो, 5 मिंट कदमनि में किरियो। घणा मिंट? ॻाल्हि ॻाल्हि घणा मिंट? जन्नत जी ज़मानत मिली कान मिली? ॻाल्हि ॻाल्हि जन्नत जी ज़मानत मिली कान मिली? 3 दफ़ो तो पुछा, मिली कान मिली? हो जेकॾहिं मिली त कन खोले ॿुध, जंहिं 3 ॾींहं पाणी रोकियो, जंहिं 3 ॾींहं रस्ता रोक कई, जंहिं 3 ॾींहं नाजाइज़ियूं कयूं, पर कदमनि में 5 मिंट किरी पियो, उनखे जन्नत जी ज़मानत मिली। उन्हनि लाइ छा चवंदे जेके सालनि खां कदमनि में गॾु सुता पिया आहिनि? उन्हनि जे लाइ छा चवंदे जेके सालनि खां कदमनि में गॾु सुता पिया आहिनि? उन्हनि लाइ छा चवंदे? जन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे, जन जो हे टंगुनि जे राननि जो विछाणो हूंदो हुयो, मुंहिंजे मुस्तफ़ा जो चहिरो हूंदो हुयो, ॾिसण वारो अबू बकर सिद्दीक़ हूंदो हुयो। छा उहा घड़ी विसरी वई थई मुस्लमान? गार जे अंदर जेॾी महिल सभु कुझु थी वियो, चवी त मां पंहिंजे इश्क जो अक़ीदो ज़ाहिर करे तोखे ॿुधायां, छो त असां मुंहिंजा दोस्त पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी घोट जा ग़ुलाम आहियूं, सजण साईं जो मुरीद आहियां। केतिरो बि ॻाल्हायां इंशाअल्लाह ताला आउट न थींदुसि, बद अख़लाक़ी जुमिलो न हूंदो। केर बि हुजे ईमानदारीअ सां ॿुधी पोइ ख़ुदि फ़ैसिलो करे जवाब ॾे मूंखे। जॾहिं गार जे दर ते महबूब मिठड़ो ऐं अबू बकर पहुता, अबू बकर चयो, महबूब तरसो, पहिरें गार साफ़ करे अचां, मतां का ॾुखाईंदड़ शइ हुजे।
गार साफ करण केर वयो जो अबू बकर सिद्दीक वयो पहरी सफाई करे पो मुझे महबूब के सजड़ो करे कलंज में आरामी कयो दुनिया दे मैसेज वयो दुनिया दे मैसेज वयो मुस्तफा उन जे दिल जे सहन में आरामी थींदो आ जिते अबू बकर पहरी अची गंद किचरो सफा करे वींदो आ जह दिल जे अंदर अबू बकर सिद्दीक सफाई कंदो हुआ उन दिल में मुझो महबूब मुस्तफा मेहमान थींदो आ अजीजाने मन असा सुन्नी अहले सुन्नत अबू बकर जे सदाकत के सलाम उमर फारूक जे अदालत के सलाम उस्मान जिन्नूरैन जे हलावत के सलाम अली उल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जो तरफ मिसाल निरालो कयो असा जो अकीदो बुध मुसलमान सुन्नी जो अकीदो बुध मुसलमान तमाम सहाबा सबाए शेरे खुदा जे मुझे मुस्तफा करीम जे मथा ऐलाने नबूवत का बाद में ईमान आंदो मुझो दिलबर अली उहोआ जह जी जल जे पेट में मुझे मुस्तफा के सुञाणे ईमान आंदो अजीजाने मन मुखे चवण दे शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे जात जे हयाती मुबारक दे जे कर निगाह कंदे त सुणो जी अबू बकर सिद्दीक गार के साफ करे उते मदीने जो ताजदार अचे मुझो दिलबर अली काबे में रब जे हुक्म सा पैदा थे काबे दे न निहारे दुनिया के मैसेज दे मां काबे जे दिसण ला को न आयो हां मां अली तक काबे जे भी काबे के दिसण आयो हां दुनिया जा आलिम मौलवी बुजुर्ग पीर फकीर हितो लखे रुपया खर्च करे काबे जे हिकड़ी निगाह ला तरसंदा निगाह काबे ते पवे रब गुनाह माफ करे मगर शेरे खुदा ओहोआ जेको काबे जे अंदर पैदा थियण जे बावजूद अखियूं कोन खोलींदो आ छाजे करे गौर सां ॿुध छाजे करे इन करे जो मुंहिंजे अलीअ खे ख़बर आहे हिते त 360 बुत पया आहिनि घणा बुत पया आहिनि गला गला घणा बुत पया आहिनि अली बुतन खे ॾिसण कोन आयो आ अली त काबे खे ॾिसण आयो आ ॾिसण त काबे खे आयो आ मगर उन काबे सां गॾिजी करे हिन मक्के वारे काबे जा अंदरों बुत कढण आयो आ सुणे अली जे तरफ खां अल्लाह मैसेज ॾिनो दुनिया खे ओ दुनिया वारो जेसी तव्हां जे अंदर में हठ ऐं वॾाईअ जा बुत मौजूद हूंदा तेसी अली कोन ईंदो जिते अली ईंदो उते वॾाईअ जो बुत मौजूद कोन हूंदो अली त पुतन के डाहण आयो आ अली त पुतन के केराइण आयो आ जंहिंजे सीने में अली हूंदो आ उन में वॾाई तकबुर हट कोन हूंदो आ उन में त प्यार ऐं मोहब्बत हूंदी आ जंहिंजे सीने में अलीअ जो प्यार हूंदो आ उन जे सीने में अबू बकर उमर उस्मान सां प्यार हूंदो आ चवण दे जॾहिं चढ़ी आयो हां इन जगह ते त हिकु हदीस ॿुध इमाम तिरमिजी शरीफ जे अंदर मौजूद आ इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह बयान फरमाया इमाम हाकिम मुस्तदरक में बयान फरमाया मुझा दोस्त अन्या अलावा केतरन किताबन जा दलील दिया ए हदीस बुद करीम आका फरमायो ला यजतमिउ हुब्ब हाज़िहिल अरबा इल्ला फी क़ल्बि मुमिनिन अबू बकर उमर उस्मान अली ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात फरमायो ला यजतमिउ हुब्ब हाज़िहिल अरबा हिन चैन जड़न जी गड्डू हिकड़ी जाय ते मोहब्बत नथी थी सघे ला यजतमिउ हुब्ब हाज़िहिल अरबा हिन चैन
ॼणनि जी मुहब्बत गॾु हिकिड़ी जगह ते नथी थी सघे इल्ला हा थी सघे थी मगर काथे इन इल्ला में जेको राज़ आहे इहो तोखे ॿुधायां चवंदो हई ला इलाह कोई मबूद नाहे इल्ला हा आहे ज़रूर केरु अल्लाह यानी जॾहिं इल्ला ईंदो आहे त पहिरीं ॻाल्हि जी नफ़ी थींदी आहे हेॾे मुंहिंजे करीमा का फरमायो ला यजतमिउ हुब्ब हाज़िहिल अरबा इल्ला हिन कंहिं बि मोमिन जे दिलि में कंहिं बि माण्हूअ जे दिलि में हिननि चइनि जी मुहबत गॾु नथी थी सघे इल्ला फी क़ल्बि मुमिन सवाइ उन जे जंहिंखे अल्लाह जंहिंजे दिलि खे मोमिन जे लाइ चूंडे छॾियो हुजे अबू बकर उमर उस्मान अलीउल मुर्तज़ा जी गॾु मुहबत उन क़ल्ब दिल में हूंदी जंहिंखे मुंहिंजे ख़ुदा मोमिन जे कलनियत सां क़ल्ब खे चूंडे छॾियो आहे त सुन्नी तोखे मुबारका रुगी सुन्नी न पर उहो सुन्नी जेको पीरान पीर जो मुरीद आहे सुन्नी सॾाइण वारा दुनिया ते खोड़ अची विया आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकु ॿी हदीस जो हवालो ॾियां मुंहिंजे करीम आका फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका तुंहिंजे लाइ दुनिया जे अंदरि वॾो मामिलो पैदा थींदो जीअं ईसा अलैहिस्सलाम जे लाइ थियो मुंहिंजा आका कीअं मुंहिंजे आका करीम फरमायो जे ईसा अलैहिस्सलाम खे हिकिड़ा मञण जे लाइ तयार ई न हुया हिकिड़ा अल्लाह जो पुट सॾींदा हुया पर कामयाब उहे थिया जन अल्लाह जो पुट बि न सॾियो ऐं इनकार बि न कयो तोखे अल्लाह जो सुहिणो नबी सॾे तो ते ईमान अथऊं अदा अली तोसां बि उहो मामिलो थींदो हिकिड़ा अहिड़ा हूंदा जेके तुंहिंजो नालो ॿुधी करे उन्हनि जूं तबियतूं ॾाढियूं ख़राब थी वेंदियूं पर अदा अली हिकिड़ा अहिड़ा बि हूंदा जेके तमामु हथूं किरास करे तोखे कॾहिं ख़ुदा जो पुट सॾींदा कॾहिं तोखे कीअं सॾींदा पर मुंहिंजा अदा अली कामयाब उहे शख़्स थींदा जेके तोखे मां महबूब मुस्तफ़ा जो भाइड़ो सॾींदा जेके तोखे अली वली सॾींदा जेके तोखे मां मुस्तफ़ा जो आशिक़ सॾींदा जेके तोखे हसनैन करीमैन जो बाबो सॾींदा जन जो ईमान हूंदो त जन्नत जी सरदारी हसनैन करीमैन वटा पर टिकेट अलीउल मुर्तज़ा शेर खुदा वटा अज़ीज़ाने मन मोटी अचा आयत करीमा खां वरी शुरू कया घणो अॻिते निकिरी वयसि न काॾे निकिरी वयसि छो त ज़िक्र हुसैन आहे न ज़िक्र हुसैन त करिणो आहे न ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है उर्दू घट समझ में थी अचे लगे ई अब सब ई है ना उर्दू घट समझ में थी ईंदी है पर घट पर फुल द कुछ अंदर कौन था जब पत्थर लगा पे ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है अज हिन महफिल जे अंदर मूंखे शान अहल बैत भी गाइणो आहे शान सहाबा भी गाइणो आहे मगर ज़ुबाने मुस्तफ़ा मां जवाब दे गाया या न पढ़ाया न
जुबाने मुस्तफा मां मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक जुबान मां जेकी इरशादात मुझा दोस्त अजीज आया हे सुनिया जे सभनी इरशादात ते अमल कयो ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पांजे अहल बैत किराम अल्लाह फरमायो छा फरमायो मसल अहल बैती कमसल सफीनत नूह हदीस बुधी थव न मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा जे अहल बैत जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ वांगुरा कहे वांगुरा जवाब ॾियो नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ जे मिसल मां मुस्तफा जे अहल बैत जो मिसाल ओहो नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी कीअं हुई छा थियो मुख्तसर अर्ज़ कयां अल्लाह जे ज़ात ऐलान कयो महबूबा वॾो तूफ़ान आणण थो चाहियां दुनिया खे गरक करण थो चाहियां मगर मुझा सोहणा नबी नूह जी मुझा करीम रब तू बेड़ी ठाहे तैयार कर जेको उन बेड़ीअ में बेहदो उहो ई गरक थियण खां बची वेंदो हुकुम कहिजो हो गाला कहिजो हुकुम हो एतरी निंड न कर न मां पघर में पानी थी वियो तू निंड में सफ़ा साणो थी वियो इएं त न कर हुकुम कहिजो जो करीम रब जो हुकुम करीम रब जो नूह अलैहिस्सलाम बेड़ीअ खे ठाहिण शुरू कयो कंहिं ठाहिण शुरू कयो गला गला कंहिं ठाहिण शुरू कयो इहो बाद में ॿुधाईंदो मैं त नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी छो तरी अगरि टाइम मिलियो त नूह अलैहिस्सलाम बेड़ी तयार कई जेके उन में चढ़िया उहे बची विया जेके न चढ़िया उहे काॾे विया गला गला काॾे विया खुद नूह अलैहिस्सलाम जो पुटड़ो भी अकुल जे ज़ोर ते हलियो त मां जबल जे चोटीअ ते चढ़ंदुसि उनखे कहिड़ी ख़बर त ख़ुदा जे आॾो चोटी कुझु बि कान्हे चोटी उन मालिक जी पंहिंजी आहे अज़ीज़न मन तवज्जो कुझु कराइण थो चाहियां मदीने जे मीर जॾहिं पंहिंजे आल जी ॻाल्हि आई त मुंहिंजे हुज़ूर फरमायो त बेड़ीअ जे मिसल मुंहिंजी आला बेड़ी बि नूह अलैहिस्सलाम वारी हाणे जवाब ॾियो बेड़ी हलंदी छा ते आहे जवाब ॾियो ॻाल्हाईंदव न त मां बि चुप कंदुमि झांकारा वारा जवाब ॾियो बेड़ी छा ते हलंदी आहे सभई ॻाल्हायो छा ते हलंदी आहे बेड़ी पाणीअ ते हलंदी आहे पर जॾहिं पाणी समुंड जो हुजे जंहिंजो किनारो ई न हुजे जॾहिं उन में बेड़ी हलंदी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं समुंड जे विच में बेड़ी हूंदी आहे त पोइ तरफ़नि खे ॾिसण जे लाइ छा कबो आहे जवाब ॾियो वॾी उमिरि वारा वेठा हो मंछर जे रहण वारा बि वेठा हो जबलनि जे रहण वारा बि वेठा हो कुझु वॾड़ा वॾड़ा जवाब ॾियो जॾहिं बेड़ी समुंड जे विच में हलंदी आहे चारई पासा समुंड हूंदो आहे वञणो उत्तर ॿुधाए त उत्तर तरफ़ कीअं ॻोल्हे लहंदो बेड़ीअ वारो जवाब ॾे टाइम भी रात जो आहे ऊंदाही बि अंधकार आहे चंड भी मौजूद न आहे ऊंदाही रात जो महीने जो आख़िरी रातियूं 27 28 या 29 जी रात आहे ऊंदाही गुंग ऊंदाही आहे बेड़ी विच समुंड में आहे वञणो भी उत्तर तरफ़ आहे ॿुधाए त कीअं वेंदो जवाब ॾे हाँ अकल खुदा ॾिनो थी बेशक हाँ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं ऊंदाही गूनागून हूंदी आहे गौर कर जॾहिं ऊंदाही गूनागून हूंदी आहे चंड जी रोशनी बि कान हूंदी आहे टाइम रात जो हूंदो आहे बेड़ीअ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सफ़र जारी आहे हाणे जंहिं तरफ़ वञणो आहे उन तरफ़ जो तयन कीअं कबो आहे जो उत्तर कोन ॾिसबो ॾखिण कोन ॾिसबो ओलह ओभर कोन ॾिसबो नज़र ई कोन ईंदा काॾे निहारबो जो आसमान दे निहारबो आसमान जा जॾहिं सितारा नज़र ईंदा
उन सितारन के दिसी करे अकुल अंदाज़ो दीदो त हे ट्रेड़ू आ, हे कती आ, हे फलाणो आ। हाणे उन ट्रेड़ू ऐं कतीअ खे दिसी करे अकुल अंदाज़ो दीदो त उत्तर हेॾे आ, ॾखिण हेॾे आ। पर जेकॾहिं आसमान ते झुड़ छायल हुजे, चंद्र जा त नज़र कोन को आखिरी रातियूं हन, जेकॾहिं तारा बि नज़र न अचनि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधाए त पोइ उन ॿेड़ीअ वारनि जो छा थींदो? जवाब ॾे। ॿेड़ी ॿुॾण वारी कान्हे का, इहो न सोचिजा त ॿेड़ी न ॿुॾण वारी आहे ई कान। जो ॿेड़ी त ॿुॾण वारी आहे ई कान का, मगर ॿेड़ी जेसिताईं पंहिंजे रुख जो तयन न कंदी तेसिताईं मंज़िल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मंज़िल ते पहुची कान सघंदी। मुंहिंजे करीम आका जे हिकमतुनि ॾे निहार। ओ मुस्लमान, ईमानदारीअ सां हे ॻाल्हि ॿुधी पोइ पंहिंजे ज़मीर जो फ़ैसिलो कजां, तोखे अख़्तियार ऐं इजाज़त आहे। मदीने जे मीर फरमायो, मां मुस्तफ़ा जा अहल बैत, मां मुस्तफ़ा जा अहल बैत, उन्हनि जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे कश्तीअ वारो आहे। जेको उन कश्तीअ में वेहंदो उहो ई सलामतीअ वारो हूंदो। मगर मुंहिंजे करीम आका फरमायो, असहाबी कन्नुजूम, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो, मुंहिंजा सहाबी सगोरा आसमान जा चमकंदड़ सितारा आहिनि। छा हुजूर फरमायो, मुंहिंजा सहाबा आसमान जा चमकंदड़ सितारा हल, यानी जॾहिं तव्हांखे समुंड मां पार थियणो आहे त वेहणो ॿेड़ीअ में आहे, आले रसूल जे ॿेड़ीअ में सवार थियणो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मंज़िल जो तयन करण जे लाइ आसमान ॾे निहारणो आहे। यानी मुंहिंजा दोस्त जेकॾहिं आसमान जे सितारनि ॾे न निहारींदे मंज़िल अधूरी रहिजी वेंदी। पर जे ॿेड़ीअ में सवार न थींदे त बर्बादी बर्बाद थी वेंदे। यानी आले रसूल जो प्यार भी जरूर आहे, असहाबे रसूल जो अदब भी गला अदब भी। या त हदीस जी ॻाल्हि ॿुधायमि, हिकु ॿ तारीख़ जी ज़रूर ॻाल्हि ॿुधाईंदुमि, पर हिकिड़ो दफ़ो तूं दुरूद पढ़ त मां पाणीअ जा ॿ ढुक पी वठां। दुरूद ते दुआ तो कोन देर घणी थी वई आहे। हमारे को सल्लम अलैहि अज़ीज़ान मन तवज्जह कजा किसो कर बलवारन जोत बुधी अज अखड़िन आप वहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो सिंधी तो समझ में अचे वधी न। चो किसो कर बलवा रन जो तबुधी अज अखड़िन आप वहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो हुई अल्लाह दुलम दीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हा हुई अल्लाह दुलम दीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हा अज शहर मदीनो छदे बचड़ो
अज शहर मदीनो छॾे बचड़ने वञी ऋण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो हिकरे तलबी वारी हुजे ढुक पाणी अलाही प्यासा हुजने हिकरे तलबी वारी हुजे ढुक पाणी अलाही प्यासा हुजने केर अब कौसर जा जे मालिक अब कौसर जा जे मालिक कैदु किस्मत खे करायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो अज़ीज़न मन टाइम थोरो कसीदो मुकम्मिल नथो चई सघां ॻाल्हि जेका करणी आहे अञा अध में रही पई आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे करीम आका जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फ़ैसलो दुनिया में करे छॾियो आहे मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा खां पंहिंजो कमु वरितो आहे त आले रसूल खां पंहिंजो कमु वरितो आहे गौर कजा मुसलमान अहम ॻाल्हि जे तरफ़ पियो वञा मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात दीन इस्लाम खे जॾहिं फैलाइण जो वक़्तु आयो छा जो वक़्तु आयो गला छाजो जॾहिं दीन इस्लाम खे फैलाइण जो वक़्तु आयो मुझे करीम आका जे सहाबा मैदान मल्हाए ॾेखारियो अबू बकर सिद्दीक मैदान मल्हायो उमर फारूक मैदान मल्हायो उस्मान ज़िन्नुरैन मैदान मल्हायो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा मैदान मल्हायो जॾहिं दीन खे फैलाइण जो वारो आयो बदर जी जंग हुजे सहाबा शाना बशाना उहद जी जंग हुजे सहाबा शाना बशाना खैबर जी जंग हुजे सहाबा शाना बशाना खंदक जी जंग हुजे सहाबा शाना बशाना अज़ीज़ा ने मल जुमला करा चवण पियो हला जॾहिं दीन खे फैलाइण जो ज़मानो आयो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़ात पंहिंजे सहाबा के अगते आंदो उन्हनि खां कमु वरितो पर जॾहिं दीन खे बचाइण जो वारो आयो मुंहिंजे मुस्तफ़ा आले रसूल खे अगते आंदो दीन फैलाइण में सहाबा जो किरदार आहे जवाब दे दीन फैलाइण में गला कंहिंजो किरदार आहे बदर जे जंग में मुंहिंजा दोस्त आले रसूल जो वजूद ॾेखार उहद जे जंग में ॾेखार खैबर जे जंग में ॾेखार हुनैन जे जंग में ॾेखार खंदक जे जंग में ॾेखार चवण दे मूंखे वरी मोटी करबला जे मथां अच करबला में आले रसूल त मौजूद आहे आले रसूल त शहीद थियो आहे मगर हिकिड़े बि सहाबीअ जे शहीद थियण जो दलील ॾेखार बहराड़ी जो मौला समझ में गाल करे पर जन के आई तन के आई वरी जुमलो पियो चवा करबला का पहिरी जॾहिं दीन फैलाइण जो ज़मानो आहे सहाबा के जामे शहादत अल्लाह जे ज़ात नसीब कई आहे हिकिड़ो बि आले रसूल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी पियो जुमलो चवां हिकिड़ो बि आले रसूल पोइ हिते कंहिं बि जंग में शहीद कोन थियो सहाबा शहीद थिया छो त जंग जे फैलाइण जो ज़मानो आहे पर जॾहिं दीन जे फैलाइण जो ज़मानो आहे पर जॾहिं दीन खे बचाइण जो वक़्तु आयो त करबला जे मैदान में
72 नुफूसे क़ुदसियात शहीद थिया मगर कंहिं हिकिड़े सहाबीअ जो भी को वजूद ॾेखार। आले रसूल बचाइण जे टाइम ते केरा जवाब ॾे, बचाइण जे टाइम ते केरा आले रसूल ऐं फैलाइण जे टाइम ते केरा चो असहाबे रसूल। इहो फ़ैसिलो करण वारो केरा चो मदीने जो मीर। इहो फ़ैसिलो करण वारो केरा मदीने जो ताजदार आ। त पोइ तोखे मुबारक न ॾियां जो तो जन दीन फैलायो आहे असहाबे रसूल। उन्हनि जे तुंहिंजे सीने में इश्क ऐं मोहब्बत मौजूद आहे ऐं जन दीन खे बचायो आहे आले रसूल। उन्हनि जो प्यार भी तुंहिंजे सीने में मौजूद आहे। हेरगी मुंहिंजो अक़ीदो न आहे दुनिया जी पूरी तारीख़ पोइ ते खणी वञो जेतिरा बि वली गौस कुतुब दुनिया में आया मुबारक आ सुन्नी तोखे अल्लाह ताला उहे तो असांजे अक़ीदे वारा पैदा दुनिया जी तारीख़ जेतिरी वणई पोइ ते खणी वञ। जेतिरा भी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वली गौस कुतुब दुनिया जे अंदर आया भला तूं हिकिड़े खणी सोने सचल साईं जी मिसाल वट छा फरमायो पीर पीरा हज़रत मीरा सचल साईं कंहिंजो मञींदड़ा गाला गाला कंहिंजो मञींदड़ा पीर पीरा हज़रत मीरा नाम किथे जंहिंजे टुटनि ज़ंजीरा मैं मुर्शिद कर दी मैं मुर्शिद कामिल कर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी माही यार दी घड़ोली भर दी एक अल्लाह कनू मैं डर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हसन हुसैन अली दा जाया बार उम्मत दा सिर ते चाया मैं गोली शाह दर्दी मैं गोली शाह दर्दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ माही यार दी घड़ोली भर दी हाँ। अज़ीज़ान मन दुनिया जे तारीख़ जे अंदर सहाबा जो पंहिंजो किरदार आ आले रसूल जो पंहिंजो किरदार आ दीन जे फैलाइण जो ज़मानो आयो मुझे करीम आका सहाबा के अॻिते कयो दीन जे बचाइण जो ज़मानो आयो मुझे करीम आका पंहिंजे आल के अॻिते कयो। हाँ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो ई सबब आ जो अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात दुनिया के निखेड़े ॿुधाए छॾियो जीअं अल्लाह जे ज़ात निखेड़े ॿुधाए छॾियो त या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन बेशक ऐ ईमान वारो मदद वठो सब्र खां ऐं मदद वठो सभई चुप छा जी आहे मदद वठो सब्र खां ऐं मदद वठो आखिरी मिनट अथव थोरो ॻाल्हायो त सही मदद वठो सब्र खां ऐं मदद वठो निमाज़ खां इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन अल्लाह फरमाए थो चओ बन्हा त मौला तुंहिंजी इबादत थो कयां तुंहिंजी मदद तलब थो कयां यानी मदद करण वारो केरा चो हिकु अल्लाह ॿुधा ॿुधा केरा हिकु अल्लाह मदद करण वारो फरमाए थो त ईमान वारो निमाज़ खां भी मदद वठो ईमान वारो सब्र खां भी मदद वठो पोइ प्यार में ॿुधा सब्र अल्लाह हुआ या निमाज़ अल्लाह हुआ जवाब दे छा ॿिन्ही में को ॿई त गैर अल्लाह आहिनि अल्लाह त जेको आहे उहो हिकु अल्लाह आहे न त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदा ख़ुदि फरमाए रहियो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मदद वठो सब्र खां ऐं निमाज़ खां हुकुम ॿिन्ही जो रब थो फरमाए वरी ऐलान थो करे त इन्नल्लाह मअस्साबिरीन मदद ॿिन्ही खां वठो ऐलान ॿिन्ही जो थो कयां हुकुम ॿिन्ही जो थो कयां पर जॾहिं गॾु थियण जो वारो ईंदो त निमाज़ीअ सां रुकी न साबिर सां गॾु हूंदुसि कंहिंसां गॾु हूंदुसि साबिरीन सां कंहिंसां गॾु साबिरीन जो जुमिलो इस्तेमालु थियो साबिरीन उहो सब्र करण वारो दुनिया जे जंहिं बि ज़माने में हूंदो
सब्र कंदो मुझो खुदा उन सां मुझे खुदा जी मदद उन सां गॾु हूंदी। लेकिन जेको सवाल खणी मां अॻिते आयो हाँ वो सवाल पंहिंजी जगह ते अञा बि मौजूद आहे। छा निमाज़ खुदा जो पसंदीदा अमल नाहे? खुदा के सब खां वधीक प्यारी निमाज़ नाहे? रोज़ महशर के जा गुदाज बुवद अव्वली पुरसशे निमाज़ बुवद। क़यामत जे ॾियारे सब खां पहिरीं निमाज़ जो सवाल कोन थींदो? ॻाल्हि ॻाल्हि निमाज़ जो सवाल कोन थींदो? छा निमाज़ जो तोहफ़ो खुदा न ॾिनो आहे? जवाब ॾे, निमाज़ जो तोहफ़ो खुदा न ॾिनो आहे? खणी अचण वारो रहमतल लिल आलमीन नाहे? जॾहिं इहे सभई ॻाल्हियूं मौजूद आहिनि, निमाज़ त उहा आहे जेका मेराज जे राति खुदा पंहिंजे महबूब खे तोहफ़े में अता फरमाई आहे, उम्मत जे लाइ तोहफ़ो मिलियो आहे। अहिड़ी अज़ीम निमाज़ जेका खुदा जे क़ुर्बत जो ज़रियो आहे, उहा अज़ीम निमाज़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिंमें अल्लाह जा दीदार थींदा आहिनि। अहिड़ी अज़ीम निमाज़ जे बावजूदि जॾहिं अल्लाह जे साथ जो वारो थो अचे, अल्लाह चवे थो त मां साबिरीन सां गॾु आहियां। खुदा फरमाए थो ओ मुंहिंजा बाना, हाणे इते जे ॻाल्हि खुले थी इन जॻह ते अची करे जेको चवंदो आहे त निमाज़ कंहिं कम जी न आहे, न अदा इहा ई त तुंहिंजी भुल आहे। खुदा फरमाए थो निमाज़ अज़ीम आहे। खुदा फरमाए थो निमाज़ मूंखे प्यारी आहे। खुदा फरमाए थो निमाज़ जो तोहफ़ो मूं ॾिनो आहे। खुदा फरमाए थो निमाज़ जो तोहफ़ो मुंहिंजो महबूब खणी आयो आहे। खुदा फरमाए थो निमाज़ सुहिणी आहे मगर हर निमाज़ी सुहिणो न आहे। निमाज़ सुहिणी आहे, हर निमाज़ी सुहिणो न आहे। निमाज़ मां खुदा खे प्यारी आहे मगर हर निमाज़ी मां खुदा खे प्यारो न आहे। निमाज़ मां खुदा जे क़ुर्ब जो ज़रियो आहे मगर हर निमाज़ीअ जे लाइ निमाज़ मां अल्लाह जे क़ुर्ब जो ज़रियो न आहे। मुंहिंजो अल्लाह वाज़िह तौर ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फरमाए रहियो आहे त हा हा निमाज़ खां सवाइ तूं सब्र जे वेझो नथो वञी सघीं। लेकिन मुंहिंजो अल्लाह फरमाए थो जन खे निमाज़ ॾींदो हाँ ज़रूरी न आहे त उन्हनि खे साबिर बि बनायां, पर इहो तय आहे जन खे मां अल्लाह साबिर बनाईंदो हाँ उन्हनि खे निमाज़ी ज़रूर बनाईंदो हाँ। जन खे निमाज़ जी तौफ़ीक़ ॾींदो हाँ ज़रूरी न आहे त उन्हनि खे साबिर बि बनायां, पर जन खे साबिर बनाईंदो हाँ उन्हनि खे निमाज़ी ॻाल्हि ॻाल्हि उन्हनि खे निमाज़ी ज़रूर बनाईंदो हाँ। राज़ कहिड़ो आहे? निमाज़ भली आहे मगर अब्दुर्रहमान बिन मुलजिम निमाज़ में भलो। ॻाल्हि ॻाल्हि निमाज़ में भलो, निमाज़ भली आहे मगर इब्ने ज़ियाद निमाज़ में भलो। रब चए थो निमाज़ मूंखे भली लॻे थी मगर इहो पलीत मूंखे निमाज़ में भलो नथो लॻे। निमाज़ मूंखे सुहिणी थी लॻे लेकिन शिमरो निमाज़ में सुठो नथो लॻे। निमाज़ मूंखे सुहिणी थी लॻे लेकिन यज़ीद मूंखे निमाज़ में सुहिणो नथो लॻे। अल्लाह फरमाए थो इन करे मां ख़ुदा ऐलान थो कयां, मां अल्लाह ऐलान करे निखेरे छॾियो त निमाज़ पढ़ण वारो शिमरो बि हूंदो, निमाज़ पढ़ण वारो इब्ने ज़ियाद बि हूंदो, निमाज़ पढ़ण वारो यज़ीद बि हूंदो। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो बाना ख़बरदार थी, मां अल्लाह ऐलान करे क्लियर करे थो छॾियां त निमाज़ बि हुक्म मुंहिंजो आहे, मदद जो हुक्म बि मुंहिंजो आहे, सब्र बि मुंहिंजी अता आहे। जंहिंखे अता कयां सब्र सां गॾु मां अल्लाह जे ज़ात मदद जो हुक्म बि ॾिनो आहे। लेकिन अल्लाह फरमाए थो मां गॾु उन सां हूंदुसि जेको साबिर हूंदो, छो त जेको साबिर हूंदो उहो ई असली निमाज़ी हूंदो। उहो सब्र में बि सुहिणो लॻंदो त उहो निमाज़ में बि सुहिणो लॻंदो। मुंहिंजो बेनियाज़ रब करबला जो फ़ैसिलो तय करे इन आयत में ॿुधाए छॾियो आहे त उहो ॾींहुं थींदो फजर जी अज़ान यज़ीदन जे लश्कर में बि हूंदी, मुझे सुहिणे हुसैन जे ख़ीमन में बि हूंदी। ज़ुहर जी अज़ान यज़ीदी टोलन में बि हूंदी, मुझे सुहिणे हुसैन जे ख़ीमन में बि हूंदी। अल्लाह जो इहो ई साॻियो सुहिणो क़ुरान यज़ीदन जे लश्करन में भी तिलावत हूंदो, मुझे महबूब जे बचड़न जे ख़ीमन में भी तिलावत हूंदो। ये सभई शयूं त हूंदियूं मगर फ़ैसिलो अल्लाह जे ज़ात कहिड़ो फरमायो होॾे क़ुरान भी हूंदो, निमाज़ भी हूंदी, तिलावत भी हूंदी, सजदा भी हूंदा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मगर सब्र कोन हूंदो। हिन पासे सोने हुसैन जे दरबार में निमाज़ भी हूंदी, कुरान भी हूंदो, सब्र भी हूंदो। इन करे मुझे रब फरमायो मां खुदा जो साथ हूंदो त साबिरीनन सां गॾु हूंदो।
तो जैसा अल्लाह गद हुजे उन्हें के को मारे सके तो जवाब दे जैसा खुदा ऐलान करे तो मां गद हाँ टाइम वधंदो तो ने माफ कजो बस आखिरी गाल करण दियो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सजदो तवील फरमायो सजदो गला गला सजदो कहजे करे थोड़ो गाला कहजे करे सजदो नमाज जो हो या इए को नफली सजदो हो नमाज नफली नमाज हुई या फर्जी जमात नमाज हुई गालाइंदो अची तन्हाई जी नमाज हुई या इमामुल अंबिया जमात थोड़ो गौर त कर मुझो आका तन्हा नमाज पढ़ी रहो या जमात सा जमात कराए रहे हो इमामुल अंबिया जमात कराए रहे हो इमामुल अंबिया नमाज बंदगी हली रही है कहजी चो परवरदिगार जी बंदगी परवरदिगार जी मां तोखा तो पुछा जेतरो घणो नेक होंदो आ वो नमाज में खुदा जे करीब होंदो आ या कोन होंदो आ जवाब दे तो मुंह जड़ो गुनहगार नमाज पढ़े तो बकरियों बेचारे गोठ जा कम कारियों भी करे पर जॾहिं खुदा जो नेक बानो नमाज पढ़ंदो आ त कदम हुन जा झांगार में होंदा आहिनि दिलि हुन जी काबतुल्लाह जो तवाफ कोई कंदी आहे हुन जो वजूद हुन जो जिस्म मुसल्ले ते होंदो आ दिल हुन जी गुंबज़े खज़रा में बीठी हुंदी आ जेडी मल कायदे में वेही चंदो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात जने चंदो अस्सलामु अलैका अय्युहन नबी त हुन जा हथड़ा त गोडन ते होंदा हन जिस्म त हुन जो मुसल्ले ते होंदो आ मगर हुन जी दिल वारियूं अखियूं सरकार मदीना जे साम्हूं सलातो सलाम पयूं पेश कंदी सब कहजूं न उन्हनि जूं जन के खुदा उहा नमाज गला गला जन के खुदा नमाज उहा नसीब कया वो मुखे जवाब दे जॾहिं वली जे नमाज जो इहो मकाम आ त मुंहिंजा दोस्त गौस जे नमाज जो मकाम छा हूंदो जॾहिं गौस जे नमाज जे मकाम जी ख़बर नाहे त गौसुल आज़म जो मकाम छा हूंदो जॾहिं गौसुल आज़म जे मकाम जी तो असां गुनाहगारनि खे ख़बर नाहे त सहाबा जो मकाम छा हूंदो जॾहिं सहाबा जे मकाम नमाज जी ख़बर नाहे त नमाज में उन्हनि जो मकाम कहिड़ो आहे त अंबिया जो छा हूंदो जॾहिं अंबिया जी ख़बर नाहे त इमामुल अंबिया जो मकाम छा हूंदो मुंहिंजो महबूब सजदो करे रहियो आहे कंहिंजो बारी ताला जो नमाज फर्जी पढ़ाए रहियो आहे मुंहिंजो करीम मुस्तफ़ा हज़ारे सहाबा पुठियां नमाज पढ़ी रहिया आहिनि सजदो ॾेई रहियो आहे कंहिंजे रज़ा जे लाइ गाला गाला सजदो अल्लाह जे रज़ा जे लाइ सजदे में ख्याल कहिड़ो आहे चो सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला सजदे में सुबहान रब्बियल आला जॾहिं पुश्त मुबारक ते अचे मुंहिंजो सुहिणो हुसैन वेठो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दिलि में कहिड़ो ख़्यालु आयो आहे त जेकॾहिं उथां थो त मुंहिंजो बचिड़ो हुसैन किरी पवंदो जॾहिं इमामुल अंबिया अल्लाह जे सजदे खे लंबो करण जे लाइ तयार आहे मगर हुसैन खे किरण नथो ॾे पसंदि नथो करे त मुंहिंजो हुसैन किरे उहो सुहिणो नबी कीअं पसंदि कंदो त को ॿियो माउ जो लाल मुंहिंजे हुसैन खे किराए जवाब ॾे जॾहिं मुंहिंजो करीम आका पंहिंजे लाइ पसंदि नथो करे त ॿिए जे लाइ पसंदि कीअं कंदो सुबहान रब्बियल आला जी तस्बीह वधी रही आहे ज़ुबान में ख़ुदा जी हमदो सना हली रही आहे दिलि में ख़याल हुसैन हली रहियो आहे कंहिंजे दिलि में चो इमामुल अंबिया जी ॻाल्हि कंहिंजे दिलि में ॻाल्हि कंहिंजे दिलि में इमामुल अंबिया जे दिलि में हाणे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो मक़ाम दौरान नमाज हाज़िरी काथे हूंदी ख़ुदि जवाब ॾे मां कुझु नथो पुछां ख़ुदि जवाब ॾे त मदीने जे ताजदार जी जॾहिं पाक पेशानी सजदे में हूंदी त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़ात जो उन वक़्तु मक़ाम काथे हूंदो मौजूदु काथे हूंदो जवाब ॾे चओ त ख़ुदा जे इंतिहाई कुर्ब में अगरि हूंदो त चओ मदीने जो साईं हूंदो या न हूंदो यानी जंहिं मक़ाम ते नमाज जे दौरान मुंहिंजो मदीने जो साईं मौजूद आहे उन मक़ाम ते उन महबूब जे दिलि में हुसैन जी यादि मौजूद आहे
उन मकाम ते केॾो न क़ीमती हुसैन, केॾो न बेमिसल दुनिया जो अज़ीम हुसैन आ। त मुस्लमान गौर कर, फिक्र करण जी दावत आ त इन सजदे में छा तय थियो, जेकी तय थियो उहो ई दुनिया ॾिठो। सौदो थी वियो, सौदो करण वारो केर आ, कराइण वारो केर आ, दुनिया जो बि दस्तूर आ मुंहिंजा दोस्त। जॾहिं अण ॾिठो को सौदो थींदो आहे न कंहिं शइ जो, त विच में को न को सौदो कराईंदो आहे। तो हितां वेही न अमेरिका जे कंहिं वापारीअ सां सौदो करी, जंहिं तोखे ॾिठो न हुजे, त विच में या त मोबाइल फोन जो हुजणु ज़रूरी आहे, या नेट जो हुजणु ज़रूरी आहे, या मुंहिंजा दोस्त कंप्यूटर कंहिं न कंहिं शइ जो वजूद त हूंदो न जवाबु ॾे। ईअं डायरेक्ट त कोन थींदो न। सौदो ख़ुदा जे ऐं हुसैन सुहिणे जे दरमियान में हली रहियो आहे। कराए मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा हे सौदो थी रहियो आहे। इन करे सुहिणे लतीफ़ फरमायो, कज़ियो करबला जो निसो रोई नाज़, के रिंद परूड़ निराज़। कज़ियो करबला जो मुंहिंजा मुस्लमान भाउ, इन मैसेज सां गॾु त मुंहिंजे सुहिणे हुसैन जे ज़ात जो इहो पैगाम काइनात ताईं आहे त ओ मां हुसैन सां प्यार करण वारो, कॾहिं बि सजदे जो इनकार न कजो। उञुनि में हुजो या बुखुनि में, घरनि में हुजो या बहर में, झंगल में हुजो या जबलनि में, जॾहिं न सजदे जो टाइम थिए, मुंहिंजो दिलबर हुसैन फरमाए थो त सजदे खां परे न थीजो। इहा ज़ाते हुसैन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो असांखे मैसेज पहुचाए रहिया आहिनि। दुनिया जाॾो अहिड़ो सजदो करे जंहिं जहिड़ो सजदो त कोई करे नथो सघे, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो असां ते मैसेज पहुची रहियो आहे। सब्र मुंहिंजे हुसैन कयो आहे, तोखे मैसेज अची रहियो आहे त सब्र सां ज़िंदगी गुज़ार। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पंहिंजे बचिड़नि खे, मुंहिंजे इमाम आली मक़ाम पंहिंजे बचिड़नि खे उन राति बि क़ुरान करीम ऐं अल्लाह जे ज़िक्र जी तलक़ीन कई आहे। तूं हुसैनी आहीं त पंहिंजे बचिड़नि खे क़ुरान ऐं ज़िक्र जी तलक़ीन कर, पंहिंजे बचिड़नि खे अल्लाह जे दीन जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हवाले कर, पंहिंजे बचिड़नि खे दीन जो इल्मु सेखार, पंहिंजे बचिड़नि खे सुम्हण महिल कलमे जो विर्द कराए पोइ सुम्हार। इंशा अल्लाह ताला ख़ुदा कंदो तुंहिंजे घर जन्नत जे बाग़नि मां ख़ुदा हिकिड़ो बाग़ बनाए छॾे। सुम्हण महिल छा करिणो आहे, जो कलमो पढ़ी पोइ सुम्हणो आहे। छा करिणो आहे, गल गल छा करिणो आहे, कलमो पढ़ी। जेको कलमो पढ़ी सुम्हंदो इंशा अल्लाह उनखे मरण महिल कलमो यादि ईंदो। जीअं निंड मां उथी केरु उथारे चो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको उथण सां न कलमे जो पाण खे आदि बनाईंदो। जॾहिं न क़बर में मुनकर नकीर उथारींदा त उथी फ़क़ीर जवाबु ॾे त पहिरीं चवंदो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं कलमो पढ़ंदो त मुनकर नकीर पाण चवंदा, मौला जेके सुवाल पुछण विया हूं हो त अॻे ई जवाबु ॾेई छॾियऊं, त हाणे छा पुछूं। मौला जेके सुवाल पुछण विया हूं उन जा जवाब त रीअ पुछे उन ॾेई छॾिया, हाणे छा पुछूं। रब चवंदो पोइ हाणे के बिना हिसाब किताब जे जन्नत जी दरी खोलियो, क़यामत ताईं वेठो मज़ा वठे। सौदो सस्तो आहे मुस्लमानो, तकलीफ़ त कान्हे हिन सौदे में, हिकिड़े मिंट जो कमु आहे। ख़ुदि बि राति जो कलमो पढ़ी पोइ निंड कयो, पंहिंजे बचिड़नि खे बि कलमे जो ताक़ीद करे पोइ निंड करणु ॾियो। ख़ुदि बि उथण महिल कलमो पढ़ो, पंहिंजे बचिड़नि खे बि उथण महिल कलमो पढ़ायो। हाणे फ़ैसिलो तोखे करिणो आहे। जेको माण्हू ख़ुदा जी हमदो सना करे, महबूब मुस्तफ़ा जी तारीफ़ करे सुम्ही पवे, ॿुधाए त सॼी राति उन जे मथां फ़रिश्ता नौकरी ॾींदा या कोन ॾींदा। ख़ुदि फ़ैसिलो करे ॿुधाए, ॾींदा या कोन ॾींदा। पोइ तोखे फ़रिश्तनि जी नौकरी कान खपे छा? ॻाल्हि ॻाल्हि फ़रिश्तनि जी नौकरी कान खपे छा? तुंहिंजी मर्ज़ी आहे। जे चाहीं थो त तुंहिंजे अंगणनि ते फ़रिश्ता सॼी राति हलनि ऐं अल्लाह जो ज़िक्र कनि, ज़िक्र उहे कनि सवाब तुंहिंजे खाते में, ज़िक्र उहे कंदा सवाब तुंहिंजे खाते में, छो जो तूं कलमो पढ़ी पोइ सुतो आहे। मुंहिंजा दोस्त, जे चाहीं थो त न शयातीन ऐं जिन मुंहिंजे अंगण ते चकर ॾियनि, त पोइ मोबाइल ॾिसी 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 यूट्यूब ॾिसी 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 ॾिसी, या वरी का नंगी फिल्म गंदियूं ॻाल्हियूं ॾिसी ॾिसी, या होटल ते वेही पराई गिला करे 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 पोइ अचे सुम्ह, पोइ आधी राति
अब छा अमा लाइ छा खाए थो पुटरा खाईंदी न ॿियो छा थींदी छा ॾिसे अमा हाणे हाणे इंडिया जी फिल्म हाणे इंडिया जी जो फिल्म ॾिसंदे त रड़ियूं न कंदे निंड में ॿियो छा कंदे पंहिंजे बचड़नि खे बि बचायो पाण खे बि बचायो अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं कलमो पढ़ी पो सुमदासी कलमो पढ़ी पो थदासी चो इंशाअल्लाह ताला इन सॼे जलसे जा जेके 2 कलाक 3-4 गुज़रिया जन असांजे हिन वीचारनि चननि दोस्तनि जिन खे अल्लाह ताला सलामत रखे मियां ख़ान मोहम्मद चन्ना सफ़ीर अहमद अतारी मोहम्मद हुसैन चन्ना अली हैदर चन्ना शमसदीन चन्ना जमशेद अली चन्ना मीर मोहम्मद चन्ना अफजल चन्ना ऐं तमामु चन्ना बिरादरी उन्हनि जेके मुंहिंजा दोस्त ही कावशूं करे सॼे साल में जलसो सींगारियो आहे भला ॿियो तव्हांखे कुझु बि सम्झ में न आयो आहे न ये आख़िरी जुमिलो त सम्झ में आयो अथव न त कलमो पढ़ी पोइ सुम्हूं कलमो पढ़ी पोइ उथूं इहो त सम्झ में आयो अथव न त पोइ ठीकु आहे सजण साईं जो ग़ुलाम तव्हांखे इहो वज़ीफ़ो बि ॾेयो थो वञे नियापो बि ॾेयो थो वञे मुंहिंजा दोस्त विर्द बि ॾसियो थो वञे इनशाअल्लाह ताला तव्हां कलमो पढ़ी सुम्हो कलमो पढ़ी उथो 40 ॾींहं कोन गुज़रंदा तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे तब्दील थींदा न ॾिसो त पोइ फ़ोन करे मूंखे ॿुधायो तव्हांजा सभई रुकियल कम ख़ुदा कंदो थी वेंदा तव्हां जूं परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं तव्हां जूं मुश्किलातूं आसान थी वेंदियूं छो त जेको ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो ज़िक्र करे सुम्हे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो ज़िक्र करे उथे उहो अज़ीम नाहे त अज़ीम के अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए जेके 15 मिंट वधी विया इन जी माज़रत थो कयां इंशाअल्लाह ताला